नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु जंहिं मामले ते डिस्कस कंदासीं उहो मामिलो काफ़ी अरसे खां हले पियो ऐं उन ते केतिरा ई भेरा असां हिन प्रोग्राम में डिस्कस करे चुका आहियूं। उहो मामिलो आहे उस्तादनि जी भर्ती वारो मामिलो। छाकाणि त उस्तादनि जी भर्ती रुगो लर्निंग जो प्रोसेस ऐं लिखण पढ़ण जो प्रोसेस ई न पर सिंध में रोज़गार जो मसइले सां सलाड़ियल आहे। हिन वक़्तु जेका नई पॉलिसी आई आहे, तालीम खाते अनाउंस कयो आहे त जेको जनरल रिलैक्सेशन आहे जेका ॾियण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें इहो चयो वियो आहे त 45% वारो शर्त आहे जेको पर सब्जेक्ट में रखियो वियो हो त हर सब्जेक्ट में 45% मार्कूं खणियूं आहिनि, उनखे ख़तमु करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ॿियो हार्ड एरियाज़ ऐं छोकिरियुनि लाइ ख़ासि रिआयत जी पिणु तजवीज़ ॾिनी वई आहे, जंहिं तहत 40% मार्कूं खणंदड़नि खे पास सम्झो वेंदो। जॾहिं मर्द ऐं छोकिरनि लाइ उहा 55% वारी मेरिट बरक़रार रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हाणे 3-4 नुक़्ता आहिनि। जनरल मेरिट जेका आहे 55% उहा मर्दनि लाइ बहाल रहंदी। तजवीज़ आहे जेका 40% हार्ड एरियाज़ ऐं औरतुनि लाइ रखी वई आहे ऐं जेके पर सब्जेक्ट 45% खणण वारी कंडीशन हुई उहा ख़तमु करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहे नसीर मेमन साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब ऐं इज़हार सुमरो साहब। सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमन साहब ने। नसीर साहब, हिन प्रोग्राम में काफ़ी भेरा डिस्कस थियो ऐं तव्हां सभिनी तजिए नगारनि हिकिड़ी राय ॾिनी त टेस्ट कंडक्ट थियणु घुरिजे। जेकॾहिं के रहिजी वियो आहे त ॿीहर टेस्ट कंडक्ट थियणु घुरिजे, नंबर 1। उन खां ॿिया जेके इन सॼे टेस्ट जे अमल ते जेके बि रिज़र्वेशन्स साम्हूं आया पिया ऐं जिन इदारनि जे मुतलिक़ रिज़र्वेशन्स हुआ, उन रिज़र्वेशन्स जो तसली बख़्श को जवाबु नज़र न आयो आहे। हाणे जेकॾहिं पुछियो वञे थो तालीम खाते खां या कंहिं इदारे खां IBA खां जंहिं टेस्ट कंडक्ट कई आहे, त जवाबु ॾिनो वञे थो कीज़ में के ग़लतियूं कोन्हे, रिलेवेंसी जो को मैटर कोन्हे ऐं ॿियूं के बि ग़लतियूं न थियूं आहिनि। त थियणु छा ईअं न घुरिजे हा का अणधुरी का कमेटी ठहे हा, का जांच लाइ कुझु थिए हा, उहे वेही तइ कनि हा त छा ग़लति थियो आहे या दुरुस्त थियो आहे, उन खां पोइ वञी का जनरल रिलैक्सेशन जी का रिआयत जी ॻाल्हि थिए हा। जी जुनैद, असां तव्हांजे प्रोग्राम में पंहिंजे प्रोग्राम में काफ़ी तफ़सीली में ॻाल्हायो। हिकिड़ो त ॼण IBA जी टेस्ट थी त उन सां गॾु उन जंहिं तरह उहा टेस्ट थी हुई, जेको प्रोसेस हुयो, जंहिं तरह पेपर तयारु थिया हुआ, उन्हनि ते काफ़ी सुवाल उथिया हुआ ऐं जेका परसेंटेज हुई पासिंग जी उहा ज़ाहिर आहे तमामु मायूस कंदड़ हुई। हिकिड़े लिहाज़ खां ॻाल्हि पॉज़िटिव इहा हुई त कुझु न कुझु भला मेरिट ते डिसीशन त थियो, नज़र त आयो थिए त ठीकु आहे, सोसाइटीअ जी जेका बि हक़ीक़त हुई, असांजे तइलीम जी जेका बि हालत हुई उहा ॿाहिरि निकिरी साम्हूं आई, पर उनखे परदो रखण जी कोशिशि न थी। इहा चङी ॻाल्हि हुई। हाणे अचूं था वे फॉरवर्ड ते। छा असांखे एॾी अर्जेंसी आहे त असां इन टेस्ट जे नतीजनि में रिआयतूं ॾेई ॿारनि खे, स्टूडेंट्स खे अॻियां आणियूं ऐं इन्हनि खे त ॾिसो अॻियां वञी पढ़ाइणो आहे न। आई बिलीव टीचर्स जी असां टेस्ट जी ॻाल्हि पिया कयूं। इहा आहे जुनैद जेका टीचर्स जी टेस्ट थी हुई। जी जी। त ही को ऑर्डिनरी एग्ज़ामिनेशन न आहे 6, 7 या 9 क्लास जो, जंहिंमें हलो पास करिणो आहे त 40% करे छॾियो, 42 करे छॾियो, 36 करे छॾियो। ही उहे नौजवान जिन खे अॻियां जी तइलीम ॾियणी आहे, तंहिंजे करे हुननि जो स्टैंडर्ड त तमामु हाई हुजणु घुरिजे। हाणे जेकर असांजी टेस्ट जे प्रोसेस में सख़्तु हुई टेस्ट या ग़लति हुई या ठीकु हुई, जेकर असां हुनखे ठीकु करण खे सवाइ उनजे बजाए चऊं था त न ठीकु आहे, पोइ जंहिं थोरे में थोरियूं मार्कूं खेनि हुन खां घटि थिए या रिआयत ई हुनखे कढी सॼो अॻियां त वञी पढ़ाए, मुंहिंजे ख़्याल आहे इहो तइलीम जे लाइ बहितर कोन थींदो। थियण इहो घुरिजे। मां इहो हिकु ॿी ॻाल्हि जेका तव्हां ॿुधायो त मिनिमम जेको नंबर ऑफ मार्क्स आहे, मार्कूं घुरिजनि हिकु सब्जेक्ट में, को त एग्रीगेटिव को घटि में घटि रखियल आहिनि। हाणे उन घटि में घटि एतिरो अॻे घटि जो हुनखे तव्हां फर्दर एड कंदो त सची ॻाल्हि आहे त पोइ पढ़ाइण वारे स्टैंडर्ड खे कोन सुम्हंदो। मां वरी बि चवां थो 7-8 इम्तिहान पास कंदड़ ॿार हुजनि, कोविड आहे फलाणा टींगा था हुनखे पास करे था छॾियो, 40 मार्कूं ॾेई 30 मार्कूं ॾेई, उहो सही शायदि गुज़ारो थी। हिननि खे त पढ़ाइणो आहे, हिननि खे त पूरी जनरेशन खे अॻियां तयारु करिणो आहे। मां सजेस्ट इहो कंदुसि त अहिड़ी का अर्जेंसी या इमरजेंसी वारी सूरत हाल त कान्हे न। एतिरनि टीचर्स सां तइलीम खातो जहिड़ो हली हले पियो, ईअं न आहे त हिननि जे न उनखे जेकर महीनो ॾो लॻी वियो प्रोसेस खे त पोइ सॼी 2 सालनि खां उहे असांजा स्कूल न हलण जे बराबरि हलिया आहिनि, ख़ासि तौर ते ॿाहिराड़ीअ में सरकारी शोबे जा। पर जिते एतिरो असांजो नुक़सानु अॻे ई थियल आहे त बहितर मयार जे ख़ातिर, बहितर फ्यूचर जे ख़ातिर इन ते मार्कुनि ते एल ते कंप्रोमाइज़ न कनि। इन टेस्ट खे पहिरें त इन्वेस्टिगेट कनि त हुनमें प्रॉब्लम्स कहिड़ा, छो इहो सभु कुझु थियो आहे, उन सिस्टम खे ठीकु कनि, उन टेस्ट जे प्रोसेस खे ठीकु कनि, हिकु भेरो ॿीहर इहा टेस्ट कंडक्ट कराइनि। जेकर थोरो हुन में 2 हफ़्ता लॻनि था, लॻण ॾियनि,
पर हुन सां हिकिड़ा सुठा क्वालिफाइड अयल उस्ताद सिस्टम थी मिलनि त वधीक बहितर थी। जी नसीर महमूद साहब, इनाम भट्टी साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? इनाम भट्टी साहब। जी जुनैद, बिल्कुलु जी जी जुनैद ॿुधां पियो। इनाम साहब, हाणे जेको सुवाल उथे थो, जेको हिन ई प्रोग्राम में काफ़ी भेरा पाण डिस्कस कयो, त हिकिड़ा त रिज़र्वेशन्स जेके शो थिया टेस्ट कंडक्ट थियण ते, उन्हनि जा के तसली बख़्श जवाब कोन आया ऐं उनखे सेट असाइड करे हाणे जनरल रिलैक्सेशन जी ॻाल्हि कई पई वञे। तव्हांजो इन मामले ते व्यू पॉइंट कहिड़ो हूंदो? छा रिआयत ॾेई हाणे सभिनी खे पास करणु घुरिजे? जे जनरल रिलैक्सेशन जी ॻाल्हि कई वई आहे, सब्जेक्ट में 45% वारो शर्त ख़तमु कयो ऐं हार्ड एरियाज़ ऐं नियाणियुनि खे 40% ते पास कयो, पर हूअ जेका हिन ई फोरम ते काफ़ी दोस्तनि जो ख़्यालु हो त टेस्टुनि जो सिलसिलो शुरू थियणु घुरिजे जेसि ताईं रियल मेरिट साम्हूं न अचे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? जुनैद, आउं बुनियादी तौर ते अञा ताईं पहिरीं उन ई सुवाल ते क़ाइमु आहियां त जेके ख़दशात या जेके बि सुवालात IBA जे बारे में उथारिया विया त उन्हनि जी की जे अंदरि सुवालनि जा जवाब प्रॉपर सही न आहिनि, पहिरीं त उहे दुरुस्त थियणु खपनि। पर जेकॾहिं उन्हनि जो को एॾो वॾो मसइलो आहे जो उहो को हिकिड़ो शायदि न ख़तमु थियण जहिड़ो जेकॾहिं मामिलो आहे, त पोइ बि आउं इन हक़ में आहियां त सभिनी सब्जेक्ट्स ते जेका कंडीशन ख़तमु करण वारी आहे उहा इहा न हुजणु खपे त हर सब्जेक्ट में लाज़िम न आहे त 45 हुजनि, पर आउं सम्झां थो सिंधी, मैथ ऐं साइंस इहे 3 सब्जेक्ट अहिड़ा आहिनि जिन खे लाज़िम करार ॾिनो वञे, उन में 45% मार्कुनि जो हुअणु लाज़िम हुजे ऐं उन्हनि ई सब्जेक्ट्स जो वरी पाण में मिलाए करे एवरेज जेको आहे उहो 50 या 55 जेको बि रखनि था उहो हुअणु खपे। पर मुकमिल तौर ते रिलैक्सेशन ॾेई करे बसि छाकाणि त हाणे भर्तियूं ई करणियूं आहिनि, तंहिंजे करे इन्हनि में ई रिआयत ॾेई उनखे माण्हुनि खे खणूं, इहो मुकमिल तरह ते तबाही थींदी। अॼु जेके ॾुखियायूं हूंदियूं उहे अॼु जे दौर में उहा शइ ॾुखी हूंदी करणु, पर जेकॾहिं इहा असां इन ते अमल न कयोसीं ऐं उन्हनि सभिनी खे नौकरी ॾेई छॾीसूं जेके साइंस में बि कंहिं 2 मार्कूं खयूं, कंहिं मैथमेटिक्स में बि 5 मार्कूं खयूं, पर उन वरी इस्लामियात ऐं ॿियनि में जेकॾहिं फुल मार्कूं खयूं त उनजे करे जेकॾहिं उनजो स्कोर ओवरऑल वञी करे 50+B ऐं चऊं त असां हिननि खे उस्ताद बणाए छॾियूं त उहो वॾो डिज़ास्टर फ्यूचर में असांजे लाइ साबित थींदो। आउं चवंदुसि त ॿीहर नए सिरे सां उहा उन्हनि जी टेस्ट कंडक्ट कई वञे ऐं क्राइटेरिया बि जेकॾहिं को नए सिरे सां सेट कनि था त उहो नए सिरे सां सेट करे क्राइटेरिया नई टेस्ट वरिती वञे। इन साॻी क्राइटेरिया में तव्हां वरी सुभाणे ॾिसंदो केतिरा ई तमामु वॾा मसइला साम्हूं ईंदा, छाकाणि जंहिंमहिल लिस्ट ठहणु शुरू थींदी न, उन लिस्ट में तव्हांखे इहो प्रॉपर ख़बर ई न पवंदी त वाक़ई तौर ते अहल केरु आहे ऐं नाअहल केरु आहे। त क्राइटेरिया जेकॾहिं तव्हां प्रॉपर चेंज कयो था त टेस्ट बि नए सिरे सां कयो। ॿी शइ जेका अहम आहे उहा इहा आहे त मेरिट लिस्ट ऐं IBA जे तरफ़ां पधिरो कयल रिज़ल्ट किथे ईअं त कोन्हे त उहो रस्ते ते सन सेक्रेटरीट ताईं पहुचंदे ऐं मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन ताईं पहुचंदे उन में का रदो बदल थी वञे ऐं इहे जेके मार्कूं जेके रिलैक्सेशन वारियूं ॾिनियूं थियूं वञनि उहे कंहिंजूं मार्कूं हिकिड़े सब्जेक्ट ॿिए सब्जेक्ट में हेॾो होॾो करे कंहिं नमूने सां का खुर्दबुर थी वञे। इन्हनि ख़दशनि खे नज़र में रखंदे ऐं तंहिंजे करे सम्झां थो त हिन वक़्तु जेका बि तव्हांजी मार्किंग थी आहे उनखे एज़ इट इज़ पधिरो करे उन में हिकिड़ो पासो उनजो ख़तमु कयो जंहिंखे तव्हां सम्झो था त हिकिड़े उस्ताद जे लाइ कहिड़ियूं शयूं अहम आहिनि। उन में सिंधी, मैथ्स ऐं साइंस जेकॾहिं सम्झो था त लाज़िम आहे ऐं उन सां गॾु जेकॾहिं बाक़ी जेके सब्जेक्ट सम्झो था त उहे गैर अहम आहिनि त उन्हनि खे उन मां माइनस करे उन्हनि ते स्कोरिंग कई वञे। पर जनरली रिलैक्सेशन जेका तव्हां 40 ऐं 30% ते या वरी फीमेल टीचर्स जे लाइ या वरी रिमोट एरियाज़ जे लाइ जेकॾहिं को बि इहो रस्तो कढो था त आउं सम्झां थो पोइ हिनखे मेरिट न चइबो, इहा थी वेंदी सिलेक्टिव मेरिट ऐं उहा सिलेक्टिव मेरिट बि वरी उन्हनि जे हथ में जिन खे पाण खे कंहिंजी सिलेक्शन करणी आहे। पोइ उहे मुमकिन आहे त किन UCs खे बि ख़ासि सिलेक्टिव ॾेई छॾनि रिलैक्सेशन, किन डिस्ट्रिक्ट्स खे बि सिलेक्टिव रिलैक्सेशन ॾेई छॾनि ऐं पोइ उन सिलेक्टिव रिलैक्सेशन में थींदो ईअं त पंहिंजा मनपसंदि माण्हू किथां कहिड़ा तव्हांखे खणणा आहिनि उन्हनि खे ई सिर्फ़ु नौकरी ॾियणी आहे। इहो ई तरीक़ो थी वेंदो। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजी इन मामले ते कहिड़ी राय हूंदी? जनरली तव्हां ॾिसो हिन ई प्रोग्राम में असां ज़िक्र कयो त टेस्ट वधि में वधि टेस्ट थियणु घुरिजनि, मुसलसल टेस्ट थियणु घुरिजनि, तव्हां बि न राय जा, पर हाणे हुकूमत रिआयतूं ॾियण लाइ वञे पई, इहा तजवीज़ ॾिनी वई आहे, तव्हां कहिड़े पासे बीहंदव? मुराद याफ़्ता तबिको रिआयतुनि खे ई पंहिंजो कंदो ऐं उनजी वकालत कंदो ऐं उनजो वकील थींदो। ऐं हिकिड़े लम्हे जे लाइ बि इहा ॻाल्हि हज़म करण जे लाइ बि इन पोज़ीशन में न आहियां त असां अंगूठे छाप माण्हू
पंहिंजा मास्तर ऐं उस्ताद ऐं टीचर ऐं लेक्चरर ऐं प्रोफेसर कयूं ऐं कंहिं बि हवाले सां असां कंहिं बि नौकिरी ते को बि आङूठे छाप माण्हू मरात याफ़्ता माण्हू उन जी कॾहिं बि वकालत नथा करे सघूं। ग़लती जंहिंखां बि थी आहे उन ते इंक्वायरी खणी न कयो, पर प्रॉपरली टेस्टिंग जो सिस्टम मुक़ररु करे ऐं फस्ट क्लास नमूने सां माण्हुनि जी ट्रेनिंग करे ऐं पोइ भर्तियूं कयो त यू आर मोर देन वेलकम, अदरवाइज़ आई एम सॉरी। सर तव्हांजी तजवीज़ कहिड़ी हूंदी हाणे जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां खां मुंहिंजी तजवीज़ तजवीज़ हीअ आहे त वरी नए सिर टेस्टिंग जी रेशनल हिकिड़ी फार्मूला ठाहियो। मूंखे इनाम भट्टी साहिब जी इन ॻाल्हि सां बि इख़्तिलाफ़ आहे त अलिफ बे ते सब्जेक्ट खणो, उहे ज़रूरी हुजनि न। आउं थो सम्झां त जेकॾहिं दीनियात सब्जेक्ट आहे न, उन दीनियात खे बि एतिरी अहमियत ॾियो जेका सिंधीअ खे था ॾियो, ऐं साइंस खे ऐं अंग्रेज़ी खे सभिनी खां वधीक अहमियत ॾेई ऐं पंहिंजे माण्हुनि जी ओतिरी ट्रेनिंग करायो। तव्हां हिन सिस्टम जे वसीले पंहिंजी सोसाइटी खे बढ़ाइणु छा था चाहियो, इहो इन ॻाल्हि ते मुक़ररु आहे। जेकॾहिं तव्हां साइंसी अंदाज़ में अॻिते वधणु था चाहियो या अफ़गानिस्तान जे अंदाज़ में अॻिते वधणु था चाहियो, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। इन करे असांखे ॻाल्हि बि उहा करणु खपे जेका असांजे साइंस खे हथी ॾे, जेका असांजे माण्हूअ जो दिमाग़ बि साइंटिफिक बनाइण में मदद करे। जेका सहूलियत जेका रिआयत सरकार खे ॾियणी आहे ॾियणु खपे, उहा माण्हुनि खे अकोमोडेट करे उन्हनि जे तालीम ऐं तरबियत जे लाइ, नौकरियुनि जे लाइ न अंध जे घोड़े ते सुवार थी अंगूठी छाप माण्हुनि जी भर्तियूं न कयो। इन करे नए सिर हिकिड़ो रेशनल मुनासिब टेस्टिंग जो सिस्टम खणी अचो, माण्हुनि जी ट्रेनिंग कयो, माण्हुनि जी तरबियत कयो ऐं हिकिड़ो साइंटिफिक माहौल पैदा करण लाइ हिकिड़ी साइंटिफिक सिंध ऐं साइंटिफिक पाकिस्तान बनाइण में ख़राबी कहिड़ी आहे। जी डॉक्टर अयूब साहब, इज़हार साहब, हाणे सवाल ॿ टे आहिनि। सभ खां पहिरियां त जेके रिज़र्वेशन्स हुआ टेस्टिंग जे प्रोसेस ते, उनजो को बि जवाबु न आयो, बल्कि ईअं चइजे त उहा डिस्कशन ई ख़तमु कई वई, त तव्हां कंहिं ते सवाल बि न उथारियो ऐं उन्हनि जा हिकिड़ा जेके जवाब बि आया उहे ॾाढा माना सख़्तु लहजे वारा आया, त पुछंदड़ जेके आहिनि उन्हनि खे ख़ुदि उन्हनि जी अहलियत कहिड़ी आहे। ख़ैर उहो डिस्कशन वियो। वरी हिन ई फोरम ते जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कईसीं त मुंहिंजे ख़्याल में सभु पैनलिस्ट इन ॻाल्हि ॿोल ते राज़ी थिया त टेस्टुनि जो सिलसिलो शुरू थियणु घुरिजे। जेका आई आहे नतीजा आया आहिनि इन्हनि खे क़बूल करे वरी हिकिड़ियूं मयारी टेस्टूं थियणु घुरिजनि ऐं इतां ई मयार जांचे करे पोइ अपॉइंटमेंट थियणु घुरिजे। पर हाणे त हिकिड़ी नई पॉलिसी आई आहे, अचे पई सॉरी, उनजी तजवीज़ ॾिनी वई आहे त रेशो घटायो ऐं माण्हुनि खे अकोमोडेट कयो। तव्हांजी राय कहिड़ी आहे? इन ते राय ॾियण खां अॻु में थोरियूं हिकु ॿ ॻाल्हियूं वाज़े करणु चाहींदुसि। जीअं डॉक्टर साहिब बि हींअर ॻाल्हि कई, नौकिरी वठणु या नौकिरी हासिल करण को ॾोह त न आहे दुनिया में। अमेरिका जो सदर बि नौकिरी कंदो आहे, UN जो सेक्रेटरी जनरल बि नौकिरी कंदो आहे। नौकिरी ए बि न हूंदो आहे, IMF जो जेको सरबराह हूंदो आहे उहो बि नौकिरी कंदो आहे। हिते ॻाल्हि इहा वरिती पई वञे त नौजवान जॾहिं पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि कनि था त उनखे पोइ सिधो निशाने ते हाणे चइजे थो बाबा नौकिरियूं असां वटि न आहिनि। हाणे इहा जेका अप्रोच आहे न, इहा बि ग़लति आहे। बाक़ी असां इहो था चऊं त नौकिरी ॾियो पर मेरिट ते ॾियो, मयार ते ॾियो, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। तंहिंजे करे इन में थोरो फ़र्क़ु पाण खे पैदा करिणो पवंदो। नौकिरीअ जो मुतालबो करणु या नौकिरीअ लाइ दरख़्वास्त ॾियणु कतई बि ॾोह न आहे। तंहिंजे करे नौजवाननि खे लोहिणु, नौजवाननि खे तनक़ीद जो निशानो बणाइणु, जेके ऑलरेडी गुज़िरियल 10-12 सालनि खां दरख़्वास्तूं ॾेई थकिजी पिया आहिनि, जेके इहे फीसूं भरे कर्ज़ खणी बेज़ार थी पिया आहिनि, उन्हनि खे तव्हां वेही जुमलनि जा तीर हणंदव, इहा तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे। इहो थोरो अहसासु हुजणु घुरिजे, मूंखे बि हुजणु घुरिजे, असांजे पैनल खे बि हुजणु घुरिजे, सिंध हुकूमत खे बि हुजणु घुरिजे, सिंध जे तालीम वारे वज़ीर खे बि। पहिरियों नुक़्तो मुंहिंजो इहो आहे, ॾिजे न त ॾुखाइजे न, सिंधीअ में चवणी आहे न, सो हिकिड़ो त इहो मयार रखनि। हाणे ॻाल्हि इहा आहे, पाण खे सम्झणो पवंदो, हिनखे रीकेप करिणो पवंदो। बुनियादी पॉलिसी में फॉल्ट आयो तालीम खाते जे तरफ़ां। तालीम खाते खां इहो पुछिजे त अवां इहा पॉलिसी ब्यूरोक्रेट्स खां ठाराई हुई या एजुकेशनिस्ट खां ठाराई हुई, फ़र्क़ु तव्हांखे नज़र अची वेंदो। छाकाणि त मयार इहो रखियो वियो हो त जेको माण्हू सिंधीअ में मार्कूं घटि खणे ऐं मैथ्स में साइंस में सुठियूं मार्कूं बि खणी वञे, या इख़लाक़ियात ऐं ॿिया जेके सब्जेक्ट रखिया विया उन्हनि में मार्कूं घटि खणे ऐं मैथ ऐं साइंस ऐं अंग्रेज़ी में सुठियूं मार्कूं खणे, त बि उहो एलिजिबल न थींदो। मां मुख़्तसर करे तव्हांखे ब्रीफ करे थो ॿुधायां, इहा पॉलिसी जेका
जोड़ी हुई। हाणे ये कहिड़ा अकाबर हुआ, कहिड़ा तालीमदान हुआ, कहिड़ा अरस्तू हुआ जिन इहा पॉलिसी ठाही हुई, उहा सरकार ॼाणे, IBA ॼाणे। ॿियो नुक़्तो इहो त IBA लाइ चयो वियो त बाबा इहा ग़लतियुनि खां पाक आहे, सफ़ा ग़लती कंदी न आहे IBA सखर जेको आहे। तंहिंजे करे हुन ते सवाल ई न उथारियो त को कीज़ में ग़लतियूं आहिनि न आहिनि, ऐं बिल्कुलु इहे सभु कूड़ था ॻाल्हाइनि, तजिया निगार कूड़ था ॻाल्हाइनि, सॼी मीडिया कूड़ थी ॻाल्हाए, नौजवान ग़लति बयानी था कनि। जेकॾहिं सची आहे त IBA जंहिंजे लाइ डॉक्टर अयूब साहब जॾहिं उन्हनि पंहिंजी प्रेस रिलीज़ वज़ाहती जारी कई त उन में बि ग्रामर जूं ऐं स्पेलिंग जूं 4 खां 5 ग़लतियूं, रुगो जेको बयानु जारी कयो अथऊं। बहरहाल IBA सरकार जी लाडली आहे, सरकार ऐं उनजो पाण में छा मामिलो आहे उहो सरकार ॼाणे, IBA ॼाणे जी। पर सरकार जो राज़ आहे, सिंधीअ में चवंदा आहिनि हिननि ते राज़ आहे हिननि जो, छो त टेबलूं बेंचूं बि जेकॾहिं ॾियनि जा ठेका ॾियणा आहिनि त IBA वारनि खे ॾियणा आहिनि, ऐं उस्ताद अपॉइंट करणा आहिनि त बि उन्हनि खे करणा आहिनि, जज अपॉइंट करणा आहिनि त बि इन्हनि खे करणा आहिनि। छो हाणे राज़ आहे त असां जा इहे वीचारा मिसकिन नौजवान छा था करे सघनि उन्हनि खे जी। सो हिननि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे कवर करण लाइ नंबर 1 जेका हिननि जी तालीमी पॉलिसी हुई अपॉइंटमेंट जी, रिक्रूटमेंट जी, नंबर 2 जेको IBA खां मिसमैनेजमेंट्स थियूं आहिनि, जेके मुबैना तौर ते चवनि था त ग़लतियूं आहिनि, इन्हनि ॿिन्ही मामलनि खे ढकण जे लाइ हाणे सरकार ढगो पेरा वारी पॉलिसीअ ते मुसलसल हले पई। मां मुसलसल इहा ॻाल्हि चवंदो पियो अचां, कॾहिं हिकिड़ी ॻाल्हि था कनि, कॾहिं ॿी ॻाल्हि था कनि, हाणे टीं ॻाल्हि कई अथनि त हार्ड एरियाज़ ऐं छोकिरियुनि खे 40% ते खणंदासीं ऐं बाक़ी नौजवाननि खे असां 50 ते खणंदासीं। 55 ते ऐं 45 सैकड़ो वारो शर्त ख़तम कई अथनि। जी हाणे मुंहिंजो जेको सवाल आहे उन में इहो आहे त जे रिआयत ॾियणी आहे त सभिनी खे ॾियो, ऐं ॿी ॻाल्हि त रिआयत तव्हां पहिरीं कीज़ पधरियूं कयो, सवालनि सां गॾु कीज़ पधरियूं कयो, ऐं पहिरीं एक्चुअली जंहिंजूं जेकियूं मार्कूं आहिनि उहे पूरियूं ॾियो उनखे। छो त जे कीज़ में ग़लती हूंदी त नौजवान जूं मार्कूं घटि थींदियूं, जंहिंजूं कैंडिडेट जूं, उन सां नाइंसाफ़ी थींदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त ही परसेप्शन्स ॾियनि था हार्ड एरियाज़ खे। आउं इहो सम्झां थो त ही जेको गुज़िरियल 10-12 सालनि खां न का डेवलपमेंट थी आहे सही माना में, नई वरी रोज़गार मिलियो आहे, सिंध में का जी इंडस्ट्रियलाइजेशन थी आहे, उनजे नतीजे में सॼी सिंध हार्ड एरियाज़ आहे। ही चवनि किथे था, रहनि किथे था। हक़ीक़त इहा आहे त सॼी सिंध में बेरोज़गारी आहे, इन खां केरु इनकार कंदो? इनाम साहब वेठो आहे, उन खां पुछो, तव्हां पाण ॿुधायो, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां पाण तालुक़ रखूं था, हिननि पाण केतिरियूं नौकरियूं ॾियनि, रुगो इहे ॿुधाइनि। तंहिंजे करे इहो हार्ड एरियाज़ वारो फ़लसफ़ो बि हिते न हलंदो, ऐं जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन बि न हलंदी। तव्हांखे बराबरि फार्मूलो रखिणो पवंदो, जे 40 करिणो आहे त 40 कयो सभिनी जो, जे 50 करिणो आहे त 50 कयो। छाकाणि त मुंहिंजो शुरू खां नुक़्ते नज़र हिकिड़ो जुनेद साहब वाज़े रहियो आहे, आउं इहो थो चवां त उस्ताद जी भर्तीअ जो तालुक़ सिधो सो ट्रेनिंग सां, सिख्या सां हुजणु घुरिजे, सर्टिफिकेट सां हुजणु घुरिजे, जेको तालीम जो सर्टिफिकेट हुजे। हाणे हिकु ॿ ॿी रुगो इज़ाफ़ी ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदो त हिते जेको ही सॼो मामिलो आहे, हिन में सरकार बि केतिरी सीरियस आहे, केतिरी कंसर्न आहे। 2 काबीना इजलास थी चुका आहिनि, अञा ताईं इहो मामिलो पेश न थियो आहे। चलो ठीकु आहे, हाणे उमेद करियूं था त गवर्नमेंट जेको इशारो ॾिनो आहे त असां रिआयत ॾींदासीं। इन ते बि मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त सरकार पाण मुरादो फ़ैसिलो करण जे बदिरां जेके राइट पर्सन्स आहिनि, जेके एजुकेशनिस्ट आहिनि, उन्हनि खां राय वठे, हिकिड़ी जनरल सोसाइटीअ मां कंसेंसस बिल्ड करे, वरना थींदो ईअं त जॾहिं इहा पॉलिसी अनाउंस थींदी त हिन जे बि कुझु माण्हू हिमायत कंदा, जिन खे बेनिफिट थींदो, जिन खे बेनिफिट न थींदो उनजी मुखालफ़त कंदा, ऐं कंट्रोवर्सी जारी रहंदी। जी नसीर मेमन साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं, तव्हां डॉक्टर अयूब शेख साहब जी ॻाल्हि ॿुधी, इनाम भट्टी साहब जी ॻाल्हि ॿुधी, इज़हार सुमेर साहब जी ॻाल्हि ॿुधी। हाणे मुंहिंजो सुवाल इहो आहे त जेको तत्व निकितो आहे, जंहिंमें दोस्त त मुंहिंजे ख़्याल में टई संभाव इन ते मुतफ़िक़ त नज़र अचनि था त जेके टेस्टिंग जो जेको मयार आहे उहो बहितर थियणु घुरिजे, ऐं जेके तव्हांजे आॾो सोसाइटीअ सवाल उथारिया आहिनि, कंहिंजे बि आॾो, उन्हनि सवालनि जा जवाब मिलणु घुरिजनि। असां वटि इहा रविश आख़िर छो आहे? जनरली जॾहिं असां इहा दावा कयूं था त असां रिफॉर्मिस्ट आहियूं पंहिंजे मिज़ाज में या तबियत में, त पोइ इहा इन शइ खां असां छो किनारा कशी अख़्तियार कंदा था वञूं त जेके शइ जिथे लेट सपोज सुधारा आणनि, जिथे क्वेश्चन रेज़ थिए थो, सभ खां पहिरियां त क्वेश्चन जो जवाबु मिलणु घुरिजे, उन खां पोइ कंहिं पॉलिसी ॾे A-B-C ॾे वञणु घुरिजे। ईअं छो न आहे? जुनैद, इत्तेफ़ाक़ सां मुंहिंजो ख़्याल आहे त सभिनी पैनलिस्टनि जूं बुनियादी ॻाल्हियूं साॻियूं रहियूं जी, ऐं
जेको तव्हां सुवाल उथारियो था उनजो सबबु इहो आहे त ही जेको बि सरकारी निज़ाम हींअर आहे उहो एजुकेशन जे शोबे में हुजे, सिहत में हुजे, मईशत में हुजे, उहे सभु हिकिड़े एडहॉक अप्रोच ते कमु था कनि। उहे सभु चाहिनि था त ही ॾींहुं टपायूं, ही महीनो टपायूं, ही साल टपायूं। सिस्टम जी ओवरहॉलिंग बिगर स्पेक्ट्रम में जीअं ॾिसबी आहे न, त मूंखे एज़ अ होल इन सिस्टम खे ठीकु करिणो आहे। जॾहिं तव्हां सिस्टम खे ठीकु करण जी ॻाल्हि कंदो त तव्हांखे मशीन जे हिकु हिकु पुर्ज़े जी तलाशी वठणी पवंदी। हिकु हिकु पुर्ज़े जी फंक्शनिंग खे ॾिसणो पवंदो त कहिड़ो पुर्ज़ो ठीकु न आहे जंहिंजे करे सॼो सिस्टम ख़राबु आहे। उहा अप्रोच हाणे ख़तमु थी वई आहे इदारनि मां। मिनिस्टर खे ख़बर न आहे त मां घणा ॾींहं हुजा, सेक्रेटरी 6-12 महीने हूंदो ई कोन। हेठि जेके ज़िलनि जा ऑफिसर हुनखे ख़बर आहे जेके महीने जो हिसाब जंहिं महीने घुसी वियो पहुचा आहिनि, जंहिं महीने ग़ाइबु हूंदा। त सिस्टम जी रिहेबिलिटेशन ऐं सिस्टम जे सुधारे ते त हाणे सोच ख़तमु थी वई। पोइ छाते थी थिए, अॼु हींअर हिन घड़ी वारो मसइलो हल करियां त अॻिते वधां। फलाणे जी फोन आयल आहे, फलाणे जो प्रेशर आहे, काबीना जो दॿो आहे, साफ़ ई पिया अख़बार में लिखनि, हिकिड़ी रिएक्शनरी अप्रोच आहे। मां यकीन सां चवां थो हिननि मां केरु बि हाणे सिस्टम लेवल ते नथो सोचे, बदकिस्मत। हिन जे करे ही हिकिड़ी मशीन जे पुर्ज़े कंहिंखे खणी ठीकु करण जी कोशिशि कनि था, नतीजे में उन खां वधीक उन पुर्ज़े खे ख़राबु करे था छॾनि। 8 ॿिया पुर्ज़ा इहे ख़राबु पिया आहिनि। सो ही इन क़िस्म जूं जेके तरीक़ेकार आहिनि उहे रिएक्शनरी अप्रोच आहे, इहा एडहॉक अप्रोच आहे। इहा बिल्कुलु जेको आहे लॉन्ग टर्म में जेको मल्टी ऑर्गन फेल्योर थियल आहे न हर शोबे जो, इहो रुगो एजुकेशन जी ॻाल्हि नथा कयूं, हर शोबे जो मल्टी ऑर्गन फेल्योर आहे जी। हर शोबे जा टिपण बुकियूं गुर्दा दिलि कमु नथा पिया कनि जी नसीर साहब, जेसिताईं सिस्टम रिहेबिलिटेशन जे अप्रोच सां कमु न थींदो तव्हां अहिड़ियूं एक्टिविटीज़ ऐं अहिड़े क़िस्म जूं कम टपाऊ रवैया ॾिसंदा रहंदा। जी डॉक्टर अयूब शेख साहब, मल्टी ऑर्गन फेल्योर आहे, रिएक्शनरी अप्रोच आहे, एडहॉकिज़म जी अप्रोच आहे, जनरली तव्हां खां पुछां थो इहा बहितर इन में बहितरी कीअं ईंदी, इन अप्रोच खे कीअं बहितर करे सघिबो? इन में जुनेद सफ़ा सोली ॻाल्हि आहे न, त जेको इंस्ट्रूमेंट आहे उहो त परे कयो न। तव्हां जेकॾहिं इलेक्शन अॻे साल ॾिसो था ऐं 60,000 भर्तियूं कयो था 30 ज़िलनि में, 2,000 फ़ी ज़िले में, ऐं उन में तव्हां चंक माण्हुनि जो 10-15 खे ख़ुशि था कयो, ऐं उन खां पोइ उन सां बाक़ी हिसो जीअं इज़हार गुज़िरियल हिकिड़े प्रोग्राम में चयो त इहे नौकरियूं कहिड़े कहिड़े हिसाब सां मिलनि थियूं। मां त चवां त जेकॾहिं तव्हांजो इंस्ट्रूमेंट ई बेसिकली उहो वेठल 100-100, 200, 300 घरनि खे कब्ज़ो कंदड़ वॾेरो आहे या नंढो नंढो सरड़ियो आहे, उन खां पोइ त तव्हांजो उहो इंस्ट्रूमेंट हटाईंदव त तव्हां पाण बि न रहंदव न। हाणे त तव्हां लाज़िम मलज़ूम थी विया आहियो, ऐं एतिरो लाज़िम मलज़ूम थी विया आहियो जो हाणे तव्हां दावा करणु शुरू कई आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे सिंध में को बि वॾेरो असांजो मुखालिफ़ कोन्हे। सो इहा जेका सिचुएशन आहे न, इन सिचुएशन इंस्ट्रूमेंट ई तव्हांजे तबाहीअ जो वॾेरो आहे, तव्हां सां सभु कुझु करे ई उहो पियो। अवामी पार्टीअ जो इन खां वॾो कहिड़ो अलमियो हूंदो जो फ़ख्र सां चवे त सभु वॾेरा मुंहिंजे खीसे में? अल्हम्दुलिल्लाह। जी जी। सो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त इंस्ट्रूमेंट हटाए न सघंदा, इन करे इहो जंहिंखे लफ़्ज़ ॾिनो नसीर साहब एडहॉकिज़म, मां त चवां हीअ एडहॉकिज़म बि न आहे। हीअ घड़ी पूरी थिए ॿिए खे पाण ई ॾिसंदासीं, एडहॉकिज़म बि 2-3 साल हली वेंदो आहे, 4-4 साल हलंदो आहे। हीअ घड़ियुनि जो हिसाब ठहियलु आहे। साहब तव्हां चवंदा डेली वेजिस, हे डेली वेजिस आहे, तव्हां पाण ई चवंदा आहियो न। अरे कॉन्टीजेंसी, डेली वेजिस कॉन्टीजेंसी, अञा साईं हेठि खयो था वञोसि, को रस्तो बि ॿुधायो, इहो त मायूसी वारी ॻाल्हि था कयो। पर रस्तो ई आहे त जेकॾहिं तव्हांखे माण्हुनि जो थोरो बि ख़्यालु करिणो आहे त पंहिंजो स्टैंडर्ड वठी वञो बॉम्बे यूनिवर्सिटी वारो, ऐं उन यूनिवर्सिटी जे इन सुईअ जे सोराख़ मां जेके जंहिं पाखड़े मां पार थी ईंदो उहे सिंध जे सॼे सिस्टम खे बचाए सघंदा, बाक़ी सिस्टम खे तबाह ई कंदा। जी इनाम भट्टी साहब, तव्हांजी छा राय आहे? जेको नसीर साहब हिकिड़ी 2-3 ॻाल्हियूं कयूं, रिएक्शनरी, मल्टी ऑर्गन फेल्यूअर, एडहॉकिज़म, इहो जनरल रवैयो असांजो बहितर छो थो थिए? ऐं ख़ासि तौर उन्हनि माण्हुनि मां असां जिन मां उमेदु लॻाए वेठासीं त कुझु बहितरी आणींदा। ही त बहितरी बिल्कुलु कोन आणींदा, छाकाणि त हुननि जो मुकमिल तरह ते जेको
हुकूमत करण जो तरीक़ेकार आहे उहो इन ई रिश्वत ॾेई ऐं रिश्वत वठण जे ज़रिए आहे। हिकिड़नि उन नौकरियुनि मां पैसा कमाया ऐं बाक़ी मजमूई तौर ते जेका जमायत आहे उहा इन नौकरियुनि जे वसीले हुकूमत हासिलु करण लाइ माण्हुनि खां वोट हासिलु कंदी आहे। पर सॉल्यूशन आहे, जेकॾहिं अॼु बि सिंध हुकूमत जी नियत हुजे त हींअर भले जेतिरा वणनि हिननि खे उन्हनि मां जेके बि क्वालिफाई कनि था उनखे खणनि, सिर्फ़ु 6 महीननि जे लाइ सॼी सिंध जे अंदरि इहो अनाउंस कनि त इन्हनि सभिनी ॿारनि खे जेके उस्ताद थियणु चाहिनि था उन्हनि खे पहिरीं टेस्ट खां पहिरीं 6 महीननि जे लाइ टीचिंग ट्रेनिंग कोर्स कराइनि। सिंध जे अंदरि भले पोइ उहे इंस्टीट्यूट सिलेक्ट कनि त कहिड़ा इंस्टीट्यूट्स टीचर्स ट्रेनिंग सुठी कराए सघनि था। उन्हनि जी टीचर्स ट्रेनिंग जा अख़राजात सिंध गवर्नमेंट बर्दाश्त करे ऐं उन खां बाद उन्हनि जी टेस्ट वठी करे सख़्त खां सख़्त टेस्ट वठी करे उस्तादनि जी तव्हां चूंड कयो। पोइ ॾिसो त तव्हांखे कीअं सिंध जे अंदरि एजुकेशन जो माहौल बहितर मिली सघे थो। छाकाणि त इहो सादो उसूल आहे त जेको माण्हू महिनत करे का शइ हासिलु कंदो आहे उनजो रत सत उन में जॾहिं शामिलु हूंदो आहे त उहो उनखे चङी तरह ते निभाईंदो बि आहे। जंहिं माण्हू खे आसानी सां जेका शइ मिली वेंदी आहे उहा उनजे लाइ उबूरी ऐं आर्ज़ी हूंदी आहे। उहो चंद ॾींहंनि खां पोइ वरी ॿी कंहिं शइ जे लाइ पाण खे जेको आहे सो तयारु करे उहो निकिरी वेंदो आहे। त आउं सम्झां थो सिंध जो तालीम जो मामिलो हिकिड़ी वॾी सर्जरी जे सम्झो त मुनसिर आहे। उहा सर्जरी अॼु जे जदीद दौर वारी न बल्कि जेके पुराणे दौर वारी जराहनि जी हूंदी, सॼो कटे टुके वॾनि जेके उहे जदीद औज़ारनि सां न बल्कि पंहिंजनि सिंधी कुहाड़नि ऐं कातियुनि सां उन्हनि खे कटे छिले उन मां इहो सॼो जेको नासूर आहे उनखे कढी जेतिरे ताईं न उछलाईंदासूं त घटि में घटि तालीम जो असांजो मैदान त मुकमिल तरह ते तबाह थींदो पियो वञे। ऐं उनजो पाण हींअर गवाह आहियां त मूं वटि यूनिवर्सिटी में जेके ॿार हींअर सेकेंड ईयर में पढ़नि था उन्हनि खे बेसिक अंग्रेज़ी जा वर्ड्स डेंट, रिज़र्व, पेशेंस ऐं अहिड़े क़िस्म जा नॉर्मल जेके वर्ड आहिनि उन्हनि जी माना बि नथी अचे। जॾहिं शागिर्द जो हाल इहो हुजे त उनखे हाणे मूंखे ॿुधायो त यूनिवर्सिटी जे अंदरि ॿी तालीम कहिड़ी ॾेई सघिबी। तंहिंजे करे सिंध हुकूमत जेकॾहिं वाकई सिंध जी ख़ैर ख़्वाह आहे त तालीम जे मामले में पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे। जेकॾहिं न कंदी त आउं सम्झां थो हिन भेरे जेकॾहिं इहा तबाही जेकॾहिं थिए थी त उनजो न रुॻो सॼो जो सॼो ज़िमो हिन पीपल्स पार्टी हुकूमत ते ईंदो पर उन्हनि बि फर्दनि ते ईंदो जेके सिंध मुंहिंजे लाइ वतन जा गीत ॻाईंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजी सिंध सां एॾी मोहबत जो जेको आहे दावेदारी जो छा चइबो आहे चश्मा पातल हूंदा आहिनि। जी इज़हार साहब पंहिंजो जुनेद इहो रुॻो हिकिड़ो जुमिलो चवां, इहा ॾाढी भली ॻाल्हि कई। कुहाड़ीअ जा रिज़ल्ट इहे ई अचणा जेके अॼु आया आहिनि रिज़र्वेशन्स ऐं हिननि जूं स्पेलूं नथियूं अचनि न, बिल्कुलु इहो ई अचिणो हो। जी इज़हार साहब। जी इज़हार साहब कुहाड़ीअ सां गॾु गॾु ॿिनि ॻाल्हियुनि जो बि हुन में अमल दख़ल आहे। हुन जे बारे में मां चवंदो कोन डॉक्टर साहब तीर ऐं तलवारुनि जी अयूब खे तकलीफ़ ई कोन थी थिए उहे जी जी सर इज़हार साहब जी इज़हार साहब। अच्छा हाणे ईअं आहे त ॾिसो जुनेद साहब बॉटम लाइन ते अचूं था। नंबर 1 फ्लेट हिकिड़ी परसेंटेज जे रखनि था जे रिआयत ॾियणी अथनि आहे उन्हनि जी मर्ज़ी न, असां त राय ॾींदासीं जी 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 पर जे तव्हां इहे जम्प्स कंदो विच में छोकिरियुनि खे अलॻि परसेंटेज छोकिरनि खे अलॻि परसेंटेज हार्ड एरियाज़ खे अलॻि कंट्रोवर्सी हिकिड़ी फ्लेट परसेंटेज रखो स्टैंडर्डाइज़ परसेंटेज जेकॾहिं इन्हनि मां खणणा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त आउं हिन समूरे तरीक़ेकार जे सां एग्री न करण जे बावजूदि इहो सम्झां थो त जेको स्कूल में उस्ताद मौजूदु न आहे इन जो जेको नुक़सानु थी रहियो आहे। फर्ज़ कयो त हीअ जेके 46,000 या 43,000 नौजवान खजी विया 30,000 बि खजी विया त इन्हनि मंझां जे 50% बि बहितर रिज़ल्ट ॾेई वञनि त एटलीस्ट उहे ख़ाली स्कूल ख़ाली कमरा भरिजी वेंदा ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर थींदो। पॉइंट 1 जी पॉइंट 2 जेको असांजे दोस्त ॻाल्हि कई इनाम साहब ऐं हुन सां थोरो इख़्तिलाफ़ थो कयां। इनाम साहब टेस्ट वारी ॻाल्हि सां तव्हांजे एग्री आहियां पर हीअ जेको अव्हां चओ था न त वरी ॿीहर टेस्ट वठो उन्हनि खे ट्रेनिंग कराइण खां पोइ हे सियासतदाननि खे अव्हां ॾींदव त हिननि छोकिरनि खे वरी वॾेरनि जे ओताको ते पंध कराईंदा। प्रोबेशनरी का बि शइ न थींदी आहे। IBA जा कॉम्पिटेंट हेड मास्टर इन ई IBA जा सिलेक्ट थियल अथव अञा ताईं पिया धिका खाइनि परमानेंट न थिया आहिनि। तंहिंजे करे सियासतदान खे तव्हां इहो स्पेस ॾींदव त हू हिन पढ़ियल लिखियल तबिके खे पंहिंजे ओताको जा पंध कराए इहो मुनासिबु न आहे। तंहिंजे करे खणणा अथव त हिकु दफ़ो खणी छॾियो ऑर्डर्स ॾियोनि ट्रेनिंग कराइनि ॿी कंडियन विझो 3 सालनि ताईं इहा नौकिरी न छॾींदा बांड भराइनि था हिननि खां छो त हिननि में मुख़्तलिफ़ प्रोफेशनल डिग्रीज़ जा कैंडिडेट्स बि आहिनि जेके सुभाणे ॿी जाइ ते नौकिरी मिली वई
टीचिंग छॾे हलिया वेंदा न 3 सालनि ताईं पढ़ाइनि उन खां पोइ भले जेकॾहिं पंहिंजो ॿियो को कैरियर करणु था चाहिनि त ॾोह न आहे आख़िरी ॻाल्हि आउं हिन में चवंदो हलंदुसि जी त सरकार पहिरीं पाण क्लियर थिए वाज़े थिए ऐं प्रायोरिटी सेट करे फलाणे माण्हूअ खे ज़मीन अलाट करणी आहे उहो कैबिनेट जी एजेंडा जो हिसो आहे बाक़ी सिंध जे स्कूलनि में टीचर्स कोन्हनि 7-10 सालनि खां कोन्हनि उन्हनि जो टेस्ट थियो आहे उन्हनि जी हिकिड़ी सीरियस कंट्रोवर्सी पई हले उहो काबीना जी प्रायोरिटी में न आहे जी हिन मां तव्हां सम्झी सघो था त मामिलो आहे छा मामले जो आख़िरी हिकिड़ो इशारो ॾेई थो वञां तव्हांखे जी जेको डॉक्टर अयूब साहब जे शहर ऐं ॻोठ में हो जेको पुखा पे कढिया न हमरा जी। असल में पोयां जेको हिन सॼे डिले थियण जो मामलो आहे न पोयां उहा तकलीफ़ बि आहे हिकिड़ा वेठा आहिनि पुखा ठाहियो पर्चियूं कटियो नाला लिखियो उहे रुगो चवंदा असांखे इजाज़त ॾियो त असीं पुखा कढी जान छॾायूं सभु भर्तियूं करे ॾियूं था उहे डॉक्टर अयूब जे ॻोठ जा असीं पर्चियूं निकितियूं न डॉक्टर साहब जे ॻोठा अच्छा डॉक्टर साहब जे ॻोठ डॉक्टर जा साहब कंदा वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी डॉक्टर साहब न ॿुधाईंदा हुन ते। तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो नज़र ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त सदाईं